बोलो सियावर रामचंद्र। आयो आयो पुरुषोत्तम प्यारो, आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो आयो पंहिंजो जीवन सफल बणायो, पंहिंजो आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम, पुरुषोत्तम लाधणीय जो पाण प्रभु जन आयो। पुरुषोत्तम पुरुषोत्तम में नाम कमाए पंहिंजो शान वधायो। पुरुषोत्तम में जग में पंहिंजो शान वधायो, जग में आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम, हर 3 साले अच्छे हमेशा तैंखे की न बुलायो। हर 3 साले सत्य कर मन समाज मचाए पंहिंजो शान वधायो। सत्य कर मन सा जग में लोक परलोक बनायो, जग में आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम, सारो मैनो सारी संगत आ पंहिंजो पाण मलायो। सारो मैनो तन मन धन जी सेवा करे जैवा जो वारो वजायो। तन मन धन जी जग में वाजो वारो वजायो, जग में आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम, विश्राम धाम जे गुर मंदिर में पंहिंजो शीस झुकायो। विश्राम धाम जे
सिक शरदासा अच्छी उदासी चार पदार्थ पायो। सिक शरदासा चार पदार्थ पायो। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो। आयो आयो पुरुषोत्तम बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। दीनन दयाल थी सदा कृपाल। दीनन दयाल थी सदा ओ नंगे नंगे पाल। श्री कृष्ण मुरारी थी गिरवर धारी आए बांके बिहारी। गिरवर धारी आए सब चवन बने वारी। रची रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अचे गोकल वसायो वृंदावन गौचारी थी। द्वारका जो नाथ है नाथ ने अनाथ। द्वारका जो ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल। जसोदा जो बाल के चवन आए गायने जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल। वसुदेव को कमाल मटने आयो पैजो बाल। कई लीला जय न्यारी थी दिनों गीता जो ज्ञान सब जाने तो जान। पढ़े बार बुद्धो जान विश्व सारी जय तारी थी। देखो नारे तो ध्यान तेखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी। महिमा संत ने उच्चारी थी। महिमा भक्त ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री उमापति महादेव की जय। बोलो भाई हरे राम। एडा खणिया ओ स्टूल चाय वारो खणिया।
भले भी एकता हुनत रखे खणी करे आराम सां पिन ॾिस ऐं प्रेम सां आराम सां पावा ॾिस बराबरि अथसि पावा चारई पासे थोरो कहिड़े सॼे घटि कई हे पाव घटि आहे बसि बराबरि थियो रखे साईं तार संभालियो आई हाँ ठीक है थोड़ा हेठ करे साईं मुंडी कंप्यूटर जी बस बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान आस सब पूरन हरे राम सासंगाती महान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री पुरुषोत्तम महात्मा जो जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे भगवान श्री कृष्ण पंजनी पांडवन खे और भगवान विष्णु महात्मा नारद मुनीअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल्ह 5 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया भगवान विष्णु मलमास जे दुख निवृत्तीअ जे लाइ उनखे गौलोक वठी आयो भगवान कृष्ण वटि और उनखे अची करके पारत कई आहे त हे महाराज तव्हीं कीअं बि हिन जो दुख दर्द दूर कयो जंहिं भगवान श्री कृष्ण गौलोक में रहंदे मलमास खे आथत धीरज ॾिनो आहे त भई हाणे तूं मुंहिंजे शरण में अची विया हाणे तूं को ख़्यालु न कर मां तुंहिंजो उपाउ ॿुधायां थो पियो। हींअर 6 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे भगवान श्री कृष्ण जो पुरुषोत्तम खां हाल अहिवाल वठणु। चओ रे राम प्रेम ॾेई परमात्मा पुछो भगत खां हाल एॾो छो दिल घीरो आहे कर तूं सब अहवाल। हरे राम ॿुधि वचन प्रभु जा रोई करे कयो हाल पिघोड़ा धोई करे हे नाथ अनाथ आहियां जग में भिटकां थो अकेलो पियो दग में किन मुंहिंजो संगी साथी आ किन मुंहिंजो संगी को मिट माइट या भेराती आ को मिट माइट या था सभई चवन बेकार आई था तू निगरो ऐं बदकार आई तू निगरो ऐं सब अधिक माह मल मास चवन अधिक माह मल करे खूब ठठोलियूं जाम खिलन करे खूब ठठोलियूं करे कर्म धर्म थो ना कोई करे कर्म धर्म थो चवे वैरत वेंदो हर कोई चवे ये चई किरी पियो चरणन में ये चई किरी पियो ये चई किरी पियो चरणन ते भरे सुड का पियो वरी सुड कन ते भरी सुड का पियो वरी ॾिसी हाल हीणो मल मास संदो ॾिसी हाल हीणो चयो भाग भलो भगवान कंदो चयो जेको गऊ लोक में ईंदो आहे ओ राज़ी ख़ुशि थी वेंदो आहे
कर चिंता की न हाणे काई, कर चिंता की न हाणे काई, करया तुंहिंजो कारज थो भाई, करया तुंहिंजो कारज थो, करया तुंहिंजो कारज थो भाई। धीरज ॾे मन खे मिठा, ॿुधई मुंहिंजो ज्ञान, दूर दर्दनि खे करे ॾियां थो पद निर्वाण, ॾियां थो। नारद खे विष्णुअ कयो वर्णन शौ अध्याय, ॾिसो उदासी कीअं थो लय भगतन संदो समाओ, बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की, बोलो भाई। हरे राम। श्री सोजी महाराजन चवनि था त हे सोनको, भगवान श्री कृष्ण मलमास खे पंहिंजे धाम में आयल ॾिसी उनजो हीणो हाल पुछण जे लाइ ख़ूब उन सां पहिरियों स्नेह कयो, प्यार सां उनखे दुलारायो और आथ धीरज ॾिनो, भई तूं दिलगिरी न थी, हाणे तूं पंहिंजो हाल मूंखे ॿुधाए त छो एॾो दुखी थियो आहीं। भॻवान जा अहिड़ा हथ त भरिया वचन ॿुधी करके मलमास रोअण लॻो, रोअंदे रोअंदे ॻोड़ा ॻाड़ींदे पंहिंजो हाल थो ॿुधाए भगवान कृष्ण खे, नाथ मां तो अनाथ थी पियो आहियां, मुंहिंजो कोई नाथ कोन आहे, मुंहिंजो को धणी कोन आहे, अकेलो मां बेतो भिटकां पियो, मलमास करे था चवनि पिया, न को मुंहिंजो को संगी आहे, न को साथी आहे, न मिट न माइट, सभु मूंखां परे था भॼनि पिया, सभई था चवनि तूं बेकार आहे, निगरो आहे, बदकार आहे, तोमें कोई बि पुण्य नथो थिए पियो, न पाठ न पूॼा न हवन, संक्रांतहीन था चवनि मूंखे, को अधिक मास थो चए भई तूं वधीक आहीं। चारे राम। भई ॿिया जेके पूरा आहिनि उन्हनि खे पूरो हिसो मिलंदो, जेको वधीक हूंदा उनखे माण्हू परे करे छॾींदा, पियो तूं वधीक थी पियो आहे, तोखे कुझु न मिलंदो। महीनो मलमास बि चवणु लॻो, मूंखे अधिक महीनो था कोठनि पिया, मलमास मुंहिंजूं ठठोलियूं पिया था उॾाइनि पिया संसार में, न कर्म थो थिए मुंहिंजे, न धर्म थो थिए, न वैर थी, मुंहिंजा सभु ईअं मुंहिंजी उमिरि हली वई आहे। ईअं चई करके ॻोड़ा ॻारींदे भॻवान जे चरणनि ते खणी करके सिर निवाई। चारे राम। भगवान श्री कृष्ण मलमास जो अहिड़ो हाल ॾिसी करके भगवान चवणु लॻो त हे मलमास, हाणे तूं चिंता न कर, तुंहिंजो भाग भलो भगवान पाण कंदो। जेको हिते गौ लोक में ईंदो आहे न, उहो कॾहिं निराश थी न वेंदो आहे, ख़ुशि थी वेंदो आहे, राज़ी थी वेंदो आहे। चिंता न कर, हाणे मां तुंहिंजो ॾिस कीअं कार्ज थो कयां, तुंहिंजा सभु दुख दर्द लही वेंदा। पंहिंजे मन खे धीरज ॾे, कुझु ज्ञान बि ॿुध, कुझु ध्यानु धारण कर, ॾिस तुंहिंजा दुख मां कीअं थो निवृत कयां पियो। भगवान श्री विष्णुअ महात्मा नारद उन्हीअ खे 6 अध्याय में अहिड़ो अहवाल और इहा कथा वर्णन करे ॿुधाई त हे नारद, हाणे अॻिते ॿुध, भगवान भक्तनि जा कीअं कार्य रास थो करे पियो और कीअं तो अची करके पंहिंजनि भक्तनि जो समाव लहे। बोलो श्री विष्णु भगवान। हिते हिन कथा सां गॾु 6 अध्याय समाप्त थियो। हींअर 7 अध्याय में भगवान श्री कृष्ण जो पुरुषोत्तम खे वरदान ॾियणु, सो कथा जो प्रसंग कहिड़ो आहे, प्रेम सां वेही करके श्रवण कयो, जो कि 3 अध्याय कुल आहिनि हिन पुरुषोत्तम माह जा। और हिन दफ़े अहिड़ो योग बणियो आहे जो 18 खां वठी करके 16 ताईं, यानी 29 ॾींहं बीठो आहे हिसाबु। तंहिं करके हिकु अध्याय वधीक हुअण जे करके अॼु उन्हीअ जो हिसाबु योग पूरो था करे छॾियूं। 7 अध्याय हींअर वर्णन थी रहियो आहे। कृपा करे श्री सूत जी करियो कथा विस्तार, श्री कृष्ण पुरुषोत्तम जो बेड़ो कयो कीअं पार। बोलो श्री पुरुषोत्तम। चयो कृष्ण शरण ही आयो आ, सब विष्णु हाल भलायो आ।
मल मास बराबर मेरो आ इहो शास्त्रन जो बिन बेरो आ थे योग कीअं शुभ कर्मन जो इहो आहे वीचार सब धर्मन जो पर अॼु खां वठी वरदान ॾियां पर अॼु खां वठी मां पाण थो तोखे ॾाण ॾियां मां पाण थो तोखे जीअं नालो मुंहिंजो आरोशन तीअं तुंहिंजो लोक कंदा दर्शन तीअं तुंहिंजो लोक आए पुरुषोत्तम नालो मुंहिंजो ओ नाम रखां थो मां तुंहिंजो मल मास न कोई कोठींदो मल मास न कोई पुरुषोत्तम ई जग बोलींदो पुरुषोत्तम ई जग बोली मां बणिजां ख़ुदि स्वामी तुंहिंजो तूं ख्याल न कर तूं ख्याल न कर को ॿिए कंहिंजो जेको हिन महीने शुभ कर्म करे जेको हिन महीने शुभ सो भव सागर मां से गुतरे सो वर की न पाए थो 84 वर की न पाए थो सब नास थिए जम जी फांसी सब नास थिए जम जी फांसी साधन के था चवन सत शास्त्र ऐं संत पर पुरुषोत्तम पार करे पल में सब जीव जंत पल में सब जीव हरे राम सोनकाद रखीश्वर नेमशार तीर्थ ते चक्र तीर्थ में श्री सूत जी के मुखारंद मां या परम पावन कथा ॿुधी रहिया आहिनि। महात्मा नारद मुनिअ भगवान श्री विष्णुअ खां वञी करके इहो सुवाल पुछियो। भगवान विष्णुअ जेका कथा ॿुधाई आहे नारद खे सा समूरी सूत जी महाराज सोनकन खे था ॿुधाइनि। अहिड़ो पुरुषोत्तम जो अहिड़ो हाल ॿुधी करके सोनकादिक ऋषीश्वर सूत जीअ खां पुछण लॻा महाराज हाणे कृपा कयो अॻिते बि हिन जो कथा जो वृतांत ॿुधायो। श्री कृष्ण उन पुरुषोत्तम जो मलमास जो कीअं पेड़ो पार कयो जंहिंखे आथत और धीरज ॾिनो जेको शरण वञी करके पियो हुयो। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ॿुधो भगवान कृष्ण जे शरण में जेको बि अचे थो पियो भगवान श्री विष्णुअ जंहिंजो भाल भलायो आहे मलमास बराबरि आहे तो मेरो। मल याने मिट्टी माण्हू मल हथ मलींदो आहे न ईअं रगड़ियो हथ तो मिट्टी निकिरी ईंदी आहे उनखे चइबी आहे मल। तीअं 12 महीना जेके ऋतुनि सां गॾु मुंदुनि सां गॾु परमात्मा बणाइनि शास्त्रनि जे अनुसार प्रमुख 12 महीना चया विया आहिनि उन्हनि जी मल चई वई आहे ही मलमास खे। भई 3 सालनि खां पोइ थो अचे पियो 12 महीननि जी थोरी 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 मल गॾु थी करके 3 सालनि खां पोइ हिकु महीनो तयारु थो थी वञे पियो। महीननि जी मल महीनो शास्त्रनि जो बि इहो निबेरो थियल आहे त बराबरि ही अधिक मास जेको आहे सो मलमास आहे। उन में कंहिं बि शुभ कर्म जो योग को नथो बणिजे पियो। इहो सभु धर्मनि कर्मनि जो वीचार लेखो जोखो लिखियो वियो आहे शास्त्रनि में। पर भगवान कृष्ण चवणु लॻो त हे प्यारा हाणे तूं शरण में आयो आहीं विष्णुअ भॻवान तुंहिंजी पारत कई आहे पर अॼु खां वठी करके मां तोखे वरदान थो ॾियां पियो मां तोखे पंहिंजो नालो थो ॾियां पियो। कहिड़ो आहे मुंहिंजो नालो
भगवान श्री कृष्ण के पुरुषोत्तम भी करे चवंदा आहिनि। जेको मुंहिंजो दर्शन पाए तो पियो उन जो नालो संसार में अवश्य रोशन थींदो और मां तोखे पंहिंजो नालो पुरुषोत्तम तो ॾियां पियो। अॼु खां वठी करके तोखे कोई मलमास न चवंदो, तोखे पुरुषोत्तम करे कोटींदा। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। संसार में तुंहिंजो इन नाले सां जस थींदो और मां ख़ुदि तुंहिंजो स्वामी तो बणा। हाणे तूं अनाथ न आहे, हाणे तूं मुंहिंजे शरण में आयो आहीं, मां तुंहिंजो नाथ तो बणा। बोलो श्री कृष्ण भगवान। जंहिं भगवान खे अनाथनि जो नाथ करे चवंदा आहिनि। ॾिसो प्रत्यक्ष प्रमाण कीअं भगवान उन अनाथ मलमास जे शरण में अचण ते उनखे पंहिंजे शरण में खणी करके और उनखे उनजो नाथ बणिजी वियो। भगवान चवणु लॻो त हाणे तूं को ख़्यालु न कर, बसि अॼु खां वठी करके तुंहिंजे हिन वक़्त में यानी हिन पुरुषोत्तम महीने में सभु शुभ कर्म थींदा। और जेको भी इन महीने में अहिड़ा सत्कर्म कंदो वो सिधो अणपुछो भव सागर पार पइजी वेंदो। बोलो श्री भक्त भगवान। वरी कॾहिं उन जीव खे 84 जे चक्कर में न अचणो पवंदो। सभु उन जे जम जूं फांसियूं पोयां लेखा चोखा पाप सभु रेटिजी वेंदा। जेको तुंहिंजे जहिड़े महात्म में तुंहिंजे महीने में जेको भी 30 ॾींहं दान पुण्य कर्म धर्म तीर्थ स्नान कंदो उनखे कॾहिं भी जम जा दुख न ॾिसणा पवंदा। सतशास्त्र संत सभु साधन तो घणेई आहिनि पंहिंजे उद्धार जे लाइ। माण्हू केतिरो पाण पतोड़ींदो आहे, काॾे काॾे घुमंदो आहे, काॾे काॾे वञी भिटकंदो आहे, भई मुंहिंजो उद्धार थिए, मूंखे शांति मिले। चारे राम। पर तुंहिंजे महीने में तुंहिंजे वक़्त में पुरुषोत्तम में ये सभु जीव जंत जेके भी अची करके तो में अहिड़ो सत्कर्म कंदा उन्हनि खे शांति बख़्श मिलंदी और मुक्ति सेक मिली वेंदी। चयो कृष्ण बुध मुंहिंजा प्यारा, दुख दूर करियां तुंहिंजा सारा। जो निंदा करे जग में तुंहिंजी, उहो की न पाए भगती मुंहिंजी। मूंखे निंदक की न भाए थो, मूंखे निंदक की न की भाए, उहो पंहिंजो जनम गवाए थो। जो निंदा करे या कराए थो, जो निंदा करे या कराए, ओ नरक अवश्य ही पाए थो, ओ नरक अवश्य ही। आए निंदा कंहिंजी की न भली, आए निंदा कंहिंजी। ओ जे साध संत या तोड़े बली, ओ जे साध संत या। छॾे पचर जो सिमरण सेवा कंदो, छॾे पचर जो सिमरण। ओ की न कॾहिं को दुख ॾिसंदो, ओ की न कॾहिं को, ओ की न कॾहिं को दुख ॾिसंदो। पुरुषोत्तम प्रसन्न थियो पाए ही वरदान। चरण चुमी कृष्ण संदा कयो वैकुंठ बयान, कयो वैकुंठ बयान। विष्णु नारद खे चयो अहिड़ो सतो ध्यान। ॾिसो उदासी कृष्ण कयो पुरुषोत्तम जो न्याय। बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतनि। हरे राम। भगवान श्री कृष्ण चवणु लॻो त हे प्यारा, हाणे ॿुध, तूं मुंहिंजे नाले सां प्रसिद्ध थी विया आहीं, तुंहिंजा सभु दुख दर्द दूर थी विया आहिनि। जग में जंहिंजी निंदा थी कजे पई और उहो निंदक जेको आहे सो कॾहिं बि मुंहिंजी भक्तीअ खे पाए नथो सघे पियो। चए पियो न सभु मुंहिंजी निंदा था कनि, अपजस था कनि पिया, त उन्हनि जो कर्म उन्हनि जो लेखो चोखो उन्हनि सां आहे। छो जो भॻवान जो इहो विरत आहे भई जंहिं जहिड़ो कर्म कयो आहे, निंदक त भॻवान खे वणंदो ई कोन आहे। निंदक की न भाए थो मूंखे, उहो पंहिंजो जनम गवाए थो।
निंदा कंहिंजी बि भली कोन आहे। चारे राम निंदा करण सां मन अशांत थींदो आहे। कंहिंजी बि निंदा, या संत हुजे, को साधु हुजे, या को बली बलवान हुजे, को राजा हुजे, निंदा कंहिंजी बि करणु मुनासिब कोन आहे। पचर पराई जेके चयो वियो आहे उहा पचर छॾे करके और जेको परमात्मा जो सिमरन थो करे पियो, संतनि जी सेवा थो करे पियो, भॻवान जे मंदर जी सेवा थो करे पियो, उनखे कॾहिं बि को दुख कष्ट संसार में ॾिसणो नथो पवे पियो। तंहिं करके हे प्यारा, हाणे तूं पुरुषोत्तम नाले सां प्रसिद्ध थींदे, कोई बि तो में धर्म कर्म कंदे और तुंहिंजी निंदा कोई भी न कंदो। श्री सूजी महाराजन चवनि था त ऐसो उनको पुरुषोत्तम भगवान जो अहिड़ो वरदान पाए करके भगवान श्री कृष्ण जे चरणनि ते निवियो और चरण चुमी करके सिधो वैकुंठ न हलियो वियो। बोलो श्री नारायण भगवान। अहिड़ा भगवान विष्णु महात्मा नारद मुनीअ खे इन तरह सां ही 7वां अध्याय वर्णन करे ॿुधायो। ॾिसो भगवान श्री कृष्ण कीअं विष्णुअ जे पारत करण ते उन मल मास जो यानी पुरुषोत्तम जो अहिड़ो न्याय धर्म सां अहिड़ो न्याय कयो जंहिंजे करके हू प्रसन्न थी वियो। भगवान जी दर तां कोई भी खाली कोन थो वरे पियो। उहे सभु पंहिंजूं झोलियूं भरे करके और दुख कष्ट लाहे करके संसार में सुख जी प्राप्ति करे थो पियो। हिते हिन कथा सां गॾु ही 7वां अध्याय समाप्त थियो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। 8वें अध्याय में वधिक कथा प्रसंग वर्णन थींदो। भगवान श्री कृष्ण जो द्रौपदीअ जे अगले जन्म जी कथा वर्णन करे ॿुधाइण। सो प्रसंग कहिड़ो आहे जो तव्हांखे सुभाणे वर्णन करे ॿुधाइबो। बोलो श्री कृष्ण भगवान, बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की जय। मनुष्य जो जन्म मिलियो थई, बंदा तुंहिंजो भाग खुलियो थई। लाइ करे थोरो पुठियां खणे लैपटॉप पोइ थोरो थोरो घुमाए मथे खणी करे। मनुष्य जो जन्म मिलियो थई, मिठा तुंहिंजो भाग खुलियो थई। मनुष्य जो जन्म मिलियो थई, बंदा तुंहिंजो भाग। मता ऐशन में अड़जी, मता ऐशन में वक्त विञाई। मता ऐशन में मनुष्य जो जन्म मिलियो थई, बंदा तुंहिंजो भाग खुलियो थई। मनुष्य जो जन्म मिलियो थई, बंदा तुंहिंजो भाग। मता ऐशन में अड़जी, इते ही घुमाए थोरो चौधारी। वक्त विञाई, मता ऐशन में वक्त। धीरे 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 धीरे। मनुष्य जो जन्म मिलियो थई, बंदा तुंहिंजो भाग खुलियो थई। मनुष्य जो जन्म मिलियो थई, मतलब जे थई दोस्ती, मतलब जो परिवार। मतलब जे थई मतलब जी मिटी माइटी, मतलब जो परिवार। अथी सब मतलब जो व्यवहार, अथी सब मतलब जो। जैसी मतलब जो नातो, जैसी मतलब जो।
तेसी तू मामो चाचो। मता भर मन में भूल जी, मता भर मन में वक्त विञाई। मता भर मन में मनुष्य जो जन्म मिलियो तई, मंदात जो भाग खुलियो तई। मनुष्य जो सत्य पुरुषन जे संग में पंहिंजो पाण सुधार। सत्य पुरुषन जे बिगड़ल जा तकदीर तई, साजन तंहिंखे संवार। बिगड़ल जा अची तू साजन तंहिंखे संवार। संग करे नीच तरी विया, संग करे नीचन मां ऊंच बणी विया। नीचन मां मता दोखे में दबजी, मता दोखे में वक्त विञाई। मता दोखे में मनुष्य जो जन्म मिलियो तई, बंदात जो भाग खुलियो तई। मनुष्य जो मता ऐशन में अड़जी, मता ऐशन में वक्त विञाई। मता ऐशन में मनुष्य जो जन्म मिलियो तई, बंदात जो भाग खुलियो तई। मनुष्य जो अड़े वन करणी करे जिया दुनिया करे तोखे याद। अड़े वन मोए पुजाड़ा मुल्क में ना रहे आबाद। मोए पुजाड़ा मिटल तुंहिंजो ना रहे आबाद। परमानंद जी तई अर्जी, परमानंद मंझ न मंझ तुंहिंजी मर्जी। मंझ न मता भर मन में भुल जी, मता वक्त विञाई। मता भर मन में भुल जी, वक्त विञाई। मनुष्य जो जन्म मिलियो तई, बंदात जो भाग खुलियो तई। मनुष्य जो मनुष्य जो जन्म मिलियो तई, बंदात जो भाग खुलियो तई। मनुष्य जो
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वाङ्ग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाख्य सर्वमङ्गलाय तनोहरि। बोलो राजा राम, बोलो श्री कृष्ण भगवान, बोलो हिंदू सनातन, बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का, बोलो श्री गंगा मैया। आयो लाल कयो झूले लाल।